केमिस्ट्री फर्स्ट ईयर चैप्टर 2 कंटिन्यू है। MCQ सॉल्व कयासूं पे तो पहिरियां 5 करे चुका हुआसीं, हाणे 6 खां स्टार्ट था कयूं। नंबर 6 आहे इन 1935 AD James Chadwick was awarded Nobel Prize because he discovered proton, he discovered neutron, he determined the radius of hydrogen atom, he gave the rules of electron configuration. And James Chadwick neutron discover कयो 1932 में। neutron discovered, neutron was discovered by James Chadwick. He discovered proton, proton Goldstein कयो। He determined the radius of hydrogen जो को बोहर थ्योरी में असां कैलकुलेट कंदा आहियूं। rules of electron configuration हे अफबा ऐं पॉली इन्हनि ॾिना। हिन में जेम्स चैडविक जो को कंट्रीब्यूशन कोन्हे। ही डिस्कवर्ड द न्यूट्रॉन, डिस्कवर न्यूट्रॉन, सॉरी इनखे टिक त कयूं। नंबर 7 when 4d orbital is filled the next electron enters into। हाणे इन जे लाइ हिकिड़ो चार्ट आहे अफबा प्रिंसिपल वारो। पहिरियां लिखूं 1s, पोइ 2s 2p, 3s 3p 3d, 4s 4p 4d एंड 4f, f खां मथे कोन्हनि, 5s 5p 5p, हिकिड़ो घटि कयूंसि 6s 6p, हिकिड़ो अञा घटि, ऐं आख़िर में 7s। हाणे हीअं लाइन ड्रॉ कयूं। पहिरीं लाइन में हिकिड़ो क्रॉस थींदो, वरी हिकिड़ो, हाणे 2 ईंदा, वरी 2 ईंदा, हाणे 3 ईंदा हिन लाइन में, 1 2 3, वरी 3 ईंदा, ऐं आख़िर में 4 त लाइन पूरी थी वेंदी हिते। हाणे जेकर हिन खे ॾिसी असां इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन लिखंदासूं त आउं सम्झां थो ग़लती कान थींदी। हाणे हिन खे ॾिसूं, सवाल खे 4d ऑर्बिटल इज़ फिल्ड द नेक्स्ट इलेक्ट्रॉन एंटर्स, माना 4d खां पोइ इलेक्ट्रॉन कंहिं में वेंदो। हाणे 4d ऑर्बिटल एरो हिन पासे, माना इलेक्ट्रॉन हीअं भरपाइदा, हिन खां हितां पोइ हेॾां शुरू कबो हीअं। 4d खां पोइ कहिड़ो अचणु खपे 5p, ऐं 5p जवाबु हीअ आहे। नंबर 8 which of the following is not an isoelectronic pair। isoelectronic माना जंहिंजा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हिकु जहिड़ा हुजनि, सेम हुजनि, इक्वल हुजनि। सोडियम जो एटॉमिक नंबर आहे 11 +1, माना हिकिड़ो इलेक्ट्रॉन ख़ारिज कयईं त हाणे हिन में 10 हूंदा। नियॉन जो एटॉमिक नंबर 10, ही ॿई आइसो इलेक्ट्रॉनिक चइबा। हिते बि सोडियम आहे 11 +1 त हिकिड़ो इलेक्ट्रॉन ख़ारिज कयईं, बाक़ी 10 हूंदा। फ्लोरीन जे मथां माइनस आहे, एटॉमिक नंबर 9 अथसि, पर -1, माना हिकिड़ो इलेक्ट्रॉन गेन कयो अथई, त हींअर हिन में बि 10 हूंदा, हिन में बि 10 हूंदा, इहे आइसो इलेक्ट्रॉनिक चइबा। हिन खे था ॾिसूं सोडियम साॻियो आहे टिनी में, हिन में 10 इलेक्ट्रॉन आहिनि, छो त 11 हुआ, एटॉमिक नंबर 11 अथसि, +1 हिकिड़ो ॾेई छॾियईं, हाणे 10 हूंदसि। हिन जो एटॉमिक नंबर आहे 12 +2, माना 2 इलेक्ट्रॉन लूज़ कयईं, पोइ हींअर हिन में बि 10 हूंदा, ही बि ॿई आइसो इलेक्ट्रॉनिक चइबा। पर हिते सोडियम जो एटॉमिक नंबर आहे 11 ऐं कैल्शियम जो आहे 20, हिन में 11 इलेक्ट्रॉन आहिनि, हिन में 20, इहे आइसो इलेक्ट्रॉनिक कोन्हनि, नॉट एन आइसो इलेक्ट्रॉनिक पेयर, उहो थी पवंदो सोडियम एंड कैल्शियम, C। नंबर 9 बामर सीरीज अपीयर्स इन द हाइड्रोजन स्पेक्ट्रम इफ इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एनी एप्रोप्रिएट हायर एनर्जी ऑर्बिट टू। हाणे हायर एनर्जी ऑर्बिट खां कहिड़े ऑर्बिट में अचे। हाणे बामर सीरीज़ तॾहिं मिलंदी आहे जॾहिं हायर एनर्जी ऑर्बिट खां इलेक्ट्रॉन सेकंड ऑर्बिट में जंप करे, सेकंड ऑर्बिट ते अची किरे, ऐं इहा बामर सीरीज़ विज़िबल रीजन में मिलंदी आहे, विज़िबल रीजन। ऐं विज़िबल रेडिएशन कहिड़ा हूंदियूं आहिनि, जंहिंजा वेवलेंथ 4000 खां 7000 एंगस्ट्रॉम यूनिट जे विच में हुजे, जेके असां ॾिसी सघंदा आहियूं। हाणे इलेक्ट्रॉन किथे जंप करे, हायर एनर्जी ऑर्बिट खां सेकंड ऑर्बिट में, त पोइ सेकंड ऑर्बिट द आंसर ए। नंबर 10 द शेप ऑफ ऑर्बिटल फॉर विच एल इज़ इक्वल टू 0। जे पहिरियां ज़िक्र करायासीं पाण, एल जा वैल्यूज़ 0 खां शुरू थींदा आहिनि, ऐं होल नंबर सां थींदो 1 2 एंड 3। हाणे 0 हुजे त इहो एस ऑर्बिटल आहे, 1 हुजे त इहो पी आहे, 2 हुजे त इहो डी आहे, 3 हुजे त इहो एफ आहे। हाणे एस ऑर्बिटल शेप आहे स्फेरिकल, ऐं पी ऑर्बिटल आहे डम्बेल। पर हाणे एल इज़ इक्वल टू 0 त इहो कहिड़ो ऑर्बिटल हूंदो, एस, ऐं एस जी शेप आहे स्फेरिकल, ए जवाबु अथसि। जे 1 हुजे हा त पी ऑर्बिटल चऊं हा, उहो डम्बेल थिए हा। जेकर 2 हुजे हा त पोइ डी ऑर्बिटल चऊं हा, उहो डबल डम्बेल हुजे हा।
या इफ़ त पोइ कॉम्प्लिकेटेड हूंदा, पर इफ़ तॾहिं चइबो जॾहिं एल जो वैल्यू 3 हुजे।